हुकूमत कौमी क्रिकेट टीम के T20 वर्ल्ड कप में भारत खिलाफ मैच खेलण की इजाज़त दी छॾी। जारी कयल पधिराई में चयो वियो त कौमी क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप में शेड्यूल मूजिब भारत खिलाफ मैच खेलींदी। PCB चेयरमैन ICC, PCB ऐं BCB विच में ॻाल्हियुनि बाबति वज़ीर आज़म खे आगाही ॾिनी। हुकूमत PCB, UAE, बरतानवी बोर्ड ऐं ॿिनि मेंबर मुल्कनि जी दरख़्वास्तनि जो जाइज़ो वरितो। डिघे सलाह मशवरे बाद हुकूमत कौमी क्रिकेट टीम के 15 फरवरी ते भारत खिलाफ मैच लाइ मैदान में लहण की इजाज़त दी छॾी। वो फ़ैसिलो क्रिकेट जे रूह जे तहफ़ुज़ ICC ऐं दोस्त मुल्कनि ख़ातिर कयो। अमरीका सां वापारी मुआहिदे खिलाफ भारत में हारियुनि जो मुल्क गीर एहतजाज जो ऐलान। हारी अॻवाणियुनि जो चवणु आहे त अमरीका सां वापारी मुआहिदे में ज़राअत जे शोबे में भारत हद खां वधीक रिआयतूं ॾिनियूं जेकी हारियुनि जे मुफ़ादनि ख़िलाफ़ आहिनि। हू ईंदड़ ॾींहनि में एहतजाज कंदा ऐं 12 फरवरी ते मुल्क गीर हड़ताल बि हूंदी। बरतानिया जो ओलहंदी किनारे ते इसराइली कंट्रोल जो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। बरतानवी हुकूमत जो चवणु आहे त ओलहंदी किनारे ते कब्ज़े खे ड्रैग ॾियण जे इसराइली काबीना जे फ़ैसिले जी मज़म्मत कनि था। फ़लस्तीन जी जाग्राफियाई बीह खे हिक तरफ़े तौर तब्दील करण जी कोशिश क़बूलण जोगी नाहे। इसराइल अहिड़नि फ़ैसिलनि खे फ़ौरी तौर वापसि वठे। बांग्लादेश में आम चूंडूं ख़मीस ते थींदियूं। सॼे मुल्क में फ़ौज मुक़रर। मोटरसाइकिल हलाइण ते पाबंदी। 300 पार्लिमानी सीटनि लाइ बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी, बांग्लादेश जी जमात इस्लामी, नेशनल सिटीज़न पार्टी ऐं जमाती पार्टी जा 1981 उम्मीदवार मैदान में लथल। हुकूमत ठाहिण लाइ 300 मां 151 सीटनि जी अक्सरियत हासिल करणु लाज़मी। ऐं मेहड़ भरिसां ॾोहारियुनि सां वेढ़ में 3 पुलिस एहलकार शहीद। बाड़िया पवरले करोड़ ते हथियारबंदनि जी फारिग में 3 ॻोठाणा मरड़िंग। पुलिस पहुचण ते हथियारबंदनि जी फारिग में 3 पुलिस एहलकार शहीद। शहीदनि में अब्दुल हफीज़ महसर, इरफान चांडियो ऐं इमामुद्दीन खोसो शामिल। DIG हैदराबाद ऐं SSP दादू तरफ़ां तालुक अस्पताल जो दौरो। शहीद एहलकारनि जे वारसनि ऐं ज़ख़्मी जमादार सां मुलाक़ात। तारिक धारे जे ऐं अमीर सौद मक्सी जो चवणु आहे त पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़ ॾोहारियुनि खे कंहिं बि सूरत में न छॾियो वेंदो।